उस्ताद जी हैसियत में पहिरीं त तव्हांखे मां सलाम पेश कयां थो। अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे। उस्ताद जो मक़ाम तमामु आला आहे। उनखे पैगम्बरी पेशो जेको आहे उहो चयो वियो आहे ऐं उस्ताद खे रूहानी वालिद जो दर्जो बि ॾिनो वियो आहे। बेशक सीनियर उस्ताद आहियो तव्हां। एज़ अ उस्ताद जॾहिं तव्हां स्कूल में क्लास में अचो था, उहो जेको फ़ख़्रु महसूसु थिए थो, उनखे जेकॾहिं तव्हां लफ़्ज़नि में बयानु करे सघो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। जीअं त बरकत अली साईं तव्हां सवाल कयो आहे छाकाणि त उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे। मां सम्झां थो हिन दुनिया में वधि खां वधि जेको मक़ाम आहे उहो उस्ताद जो ई आहे। छाकाणि त हिकु उस्ताद डॉक्टर बि पैदा करे सघे थो, इंजीनियर बि पैदा करे सघे थो, साइंसदान बि पैदा करे सघे थो ऐं ॿिया जेके बि असांजा ऑफिसिस आहिनि, ऑफिसर्स आहिनि, उहे उस्ताद खां ई पढ़ी था वञनि। पोइ उहे गवर्नमेंट ॾिसो तव्हां, अॻु में त गवर्नमेंट जा ई इदारा काफ़ी, हाणे असां वटि हिन टाइम बि 3000 ॿार आहिनि ऐं सुठी तालीम हले थी। उस्ताद जो इहो मर्तबो आहे त उस्ताद कंहिं बि शागिर्द खे जेकॾहिं सॾु करे थो, पढ़ाए थो, ॾिसे थो, त उहो शागिर्द उनखे वधि में वधि रिस्पॉन्स ॾियनि था। डॉक्टर को डॉक्टर न पैदा कंदो, उस्ताद ई आहे जेको उस्ताद पैदा कंदो, लेक्चरर पैदा कंदो ऐं ॿिया फील्ड ऑफिसर्स जेके बि आहिनि डिपार्टमेंट, उहो उस्ताद ई आहे जेको सभु कुझु पैदा करे सघे थो। त इन करे चइबो आहे त उस्ताद जेको आहे, टीचर इज़ नॉट अ किंग बट ही क्रिएट्स किंग्स, ही क्रिएट्स साइंटिस्ट्स, ही क्रिएट्स teachers, he creates lecturers, he creates many officers in our society. I think the teacher responsibility is that he should work hard for the improvement, for the progress of students as well as for the institution. So मुंहिंजो इहो ई पैगाम आहे हिन ॾींहं ते त सभिनी छोकिरनि खे जेको आहे पंहिंजे उस्तादनि जो अदब करणु घुरिजे, इज़त करणु घुरिजे। जेकी ॿार उस्तादनि जो चयो मञींदा आहिनि, इज़त कंदा आहिनि, वालिदेन जो चयो मञींदा आहिनि, त मां सम्झां थो उहे हमेशह कामयाबु हूंदा आहिनि। पर जेकी ॿार उहे उस्तादनि जो अदब न कंदा, आई थिंक दे विल नॉट सक्सेसफुल इन देयर रियल लाइफ। सर, सोसाइटी तरफ़ां उस्ताद खे जेको मक़ाम मिलियल आहे, ओड़े क़िस्म जी मोट जॾहिं नथी मिले त एज़ अ उस्ताद कॾहिं मायूसी थी आहे? सर, असांखे कॾहिं बि मायूसी न थी आहे। मायूसी उहे बि कुफुर आहे इस्लाम में, मायूसी थियण बि न घुरिजे। उस्ताद जो कमु आहे ॿारनि खे पढ़ाइणु, मोटिवेट करणु, सुठी तालीम ॾियणु, क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾियणु। जेकॾहिं उस्ताद पढ़ाए थो त मां सम्झां थो उन जी उहे शागिर्द बि इज़त कनि था, उन जी माहौल में बि इज़त आहे। उन खे असांजो ही हिते मिसाल स्कूल आहे त मां हिते 10-12 सालनि खां जेको आहे असां वटि इंग्लिश मीडियम क्लास आहे ऐं हिन टाइम त असांजे F क्लास जा शागिर्द मां ॾिठो आहे त इस्लामाबाद खां कराची ताईं हर इदारे में, चाहे उहो मेडिकल जो हुजे, इंजीनियरिंग जो हुजे, चाहे लॉ जो हुजे, कहिड़ो बि डिपार्टमेंट आहे, हर डिपार्टमेंट में ॿार जेके आहिनि पढ़नि था पिया। एतिरे हद ताईं जे कुझु ॿार हिन टाइम मां 3 हिकिड़ी पोस्ट ॾिठी त हितां असांजे F क्लास जो शागिर्द अदनान अली सुमरो जेको जापान में स्कॉलरशिप ते हलियो वियो आहे। सो हे असांजे हिन 10 सालनि में ॾिसूं था त उस्ताद जेकॾहिं पढ़ाए थो त उनजी मां सम्झां थो सोसाइटी में जिते किथे हुनजी रिस्पेक्ट आहे। सर, तव्हां न सोशल मीडिया जी पोस्ट जी ॻाल्हि कई। जी त सर। सोशल मीडिया ते तव्हां असां सभु एक्टिव आहियूं, ॾिसूं था। जी सर। को नंढो मुंशी, वॾो मुंशी, को SP, को थाणेदार जॾहिं पोस्टिंग ते अचे थो या वञे थो त वरी अचण सां हुनखे अजरकूं ऐं वञण सां अलविदाई पार्टियूं। ऐं हिन पासे उस्तादनि वारे पासे मां ॾिठो आहे त तमामु घटि उस्तादनि खे अहिड़े क़िस्म जो माहौल सोसाइटी जे तरफ़ां ॾिनो वञे थो। तव्हांजो केरु उस्ताद अचे थो त उनखे केर बि माण्हू अजरक पाराइण लाइ कोन थो अचे ऐं हुन पासे जॾहिं मां जंहिं पासे इशारो कयो त उन पासे माण्हू वञनि था।
इहो डिफरेंस छो आहे ऐं हिन डिफरेंस ख़तमु करण में उस्तादनि जो रोल कहिड़ो हुजणु घुरिजे? हा सर, इन में इन जा केतिरा ई असबाब आहिनि। छाकाणि त उस्ताद जेकॾहिं असां वटि जिते जेकी रिटायर थियनि था, असां हुननि खे पंहिंजे तरफ़ खां मान व शान सां उन्हनि खे टोबिक बि ॾियूं था, अजरक बि पारायूं था, गुल बि पारायूं था, कोशिशि कयूं था त उहो उस्ताद जेको आहे हितां मुतमइन थी वञे। छाकाणि त असां वटि का करप्शन न आहे। जीअं तव्हां चयो त ॿियनि इदारनि में त करप्शन बि आहे, उते सभु कुझु उहो देखा देखी, पर असल में जेको आहे इज़त उहो आहे दिल्ली सर। तव्हां पाण हिकिड़ो जर्नलिस्ट आहियो, सहाफ़ी हज़रात आहियो, त तव्हां खां वधीक जेको आहे असां खां ॼाणियो था त उस्ताद जी शान ॿियनि ऑफिसर जी भेट में जीअं चओ था उन्हनि खे वधीक जेको आहे ख़िदमत कई थी वञे, या उन्हनि खे सोसाइटी जा माण्हू अचनि था, ऑफिसर आहे, DSP आहे या कोई ॿियो ऑफिसर आहे, उनखे सोसाइटी जा माण्हू वञी बाक़ाइदे उनजो ख़्यालु कनि था। पर हिते जॾहिं हिकिड़ो असांजो उस्ताद रिटायर थिए थो त उन खे माण्हू को बि ॿाहिरियों जेको आहे उन में घटि जेके आहिनि इन्वॉल्व थियनि था। इहा हक़ीक़त आहे, इन में को बि शक न आहे सर। साईं, सभ खां पहिरीं त अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे, उन जे हवाले सां उस्तादनि खे भेटा पेश कयूं था ऐं तव्हांखे उस्ताद जी हैसियत सां सलाम पेश कयूं था। केतिरे अरसे खां तव्हां हिन पैगम्बरी पेशे सां मुंसलिक आहियो? केतिरे अरसे खां ॿारनि खे पढ़ायो पिया? ऐं उस्ताद थियण खां पोइ जेको फ़ख्रु महसूसु थींदो आहे इंसान खे, उस्ताद थियण खां हिन महिल ताईं जेकी तव्हांजी सर्विस आहे उन जे हवाले सां तफ़सीली ॿुधाइजो। अल्हम्दुलिल्लाह, त असां 1990 खां जॉइन कयो आहे। तक़रीबन हिते असांखे 25 खां 30 साल थियनि था। जॾहिं खां वठी असां आया आहियूं त शुरू खां क्लास टीचर रहिया आहियूं। 6 क्लास खां स्टार्ट कयो आहे, पोइ मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ क्लासनि जा क्लास पढ़ाईंदा रहिया आहियूं। हाणे 10 क्लास ताईं पहुता आहियूं, 10 क्लास खे पढ़ायूं था। कुझु वक़्तु ॿिया क्लास बि पढ़ायासीं। उन में तक़रीबन असांजो जेको अरसो रहियो 25 खां 30 साल, उन में बहितरीनु शागिर्द पैदा थिया। ऐं जेकी रेस्पेक्ट इज़त जेको आहे उहो टीचर आहे, टीचर खां वधीक ॿी शइ कोन्हे। जेकॾहिं हिकिड़ो सुठो टीचर आहे उहो पंहिंजे ॿारनि खे जीअं घर में औलाद सम्झे थो, जस्ट लाइक आवर चिल्ड्रेन, अहिड़े तरीक़े सां असांजा ही बि जस्ट लाइक आवर चिल्ड्रेन, ही ॿार टोटल जेके बि आहिनि, ही असांजा बच्चा आहिनि। हिनखे जेके पहिरियों पढ़ी विया आहिनि, हाणे पढ़ी विया आहिनि ऐं पढ़नि था, ही क़यामत तक असांजी औलाद आहिनि, जीअं असांजी पंहिंजी औलाद आहे। उस्ताद खां वधीक ॿियो को पेशो कोन्हे। उस्ताद उस्ताद ई रहे थो, उस्ताद वज़ीर अज़म बणाए थो, उस्ताद रहे थो, उस्ताद जा मेजर थियनि था, उस्ताद रहे थो, उस्ताद जा जज थियनि था, उस्ताद रहे थो, उस्ताद जा कैप्टन थियनि था। दे आर इन एवरी फील्ड, डिफरेंट फील्डनि में उस्ताद जा ॿार वञनि था, लेकिन उस्ताद रहे थो। हालांकि वॾे में वॾो जेको माना अज़ीमुल शान जेको दुनिया में शोबो आहे, पैगम्बरी पेशो आहे, उहो उस्ताद आहे। उस्ताद खां वधीक ॿी का शइ दुनिया जी न आहे। जेकॾहिं हिकिड़ो बेस्ट टीचर आहे, पंहिंजो पूरी ज़िंदगी सर्विस जेकी आहे उन सुठी गुज़ारी आहे ॿारनि सां, अॼु बि उनजो हिकिड़ो स्कोप आहे। अल्हम्दुलिल्लाह, असांजो अॼु बि हिकिड़ो वॾो स्कोप आहे, वॾी हिकिड़ी माना ॿारहों असांजो हिकिड़ो ग्राउंड आहे। जॾहिं असां सराउंडिंग में ॾिसूं था त असांखे ख़बर नथी पवे। जस्ट लाइक मिस्टर बरकत अली मीरानी जहिड़ा बि माण्हू असांखे चवनि था, सर असांजा तव्हां उस्ताद आहियो, अॼु असां इन मंज़िल ते पहुता आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॾिसो किथे आहियो, तव्हांखे केॾो अलाह से मक़ाम ॾिनो आहे, तव्हांखे केॾी अलाह से इज़त ॾिनी आहे मिस्टर बरकत अली मीरानी साहिब खे। त उहो अॼु असांखे यादि करे पंहिंजे उस्तादनि खे अॼु असां ॾे आयो आहे, स्पेशली तौर ते आयो असां ॾे आयो आहे, असांखे यादि कयो त इहा तव्हांजी थैंक्स आहे। ऐं तव्हांखे बि तक़रीबन यादि हूंदो असांजो अरसो, तव्हांखे बि असां पढ़ायो आहे। अहिड़े तरीक़े सां तक़रीबन मां हर साल क्लास टीचर रहियो आहियां। जेके बि ॿार पढ़ाया आहिनि अल्हम्दुलिल्लाह उहो काफ़ी कामयाबु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में उहे सरअंजाम ॾियनि था, कमु कनि था। ऐं मां त इंतिहाई ख़ुशि आहियां। जेकॾहिं मां सम्झां थो जेकॾहिं वज़ीर अज़म आहे ऐं उन खां बि पोस्ट जेका उस्ताद जी वधीक आहे, ऐं इंशाअल्लाह ताला असांजो लाइफ जो इहो मक़सदु आहे। मुंहिंजो प्रमोशन बि हुयो हाणे HM जो, मां उनखे फोरगो कयो। फोरगो इन जे लाइ कयुमि त मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो आहद आहे। मां पहिरें ॾींहं खां वठी जीअं पढ़ाइणु शुरू कयो आहे, इंशाअल्लाह ताला लास्ट डे ऑफ माई वर्किंग डेज़, मां लास्ट डे ते बि आख़िरी पीरियड वठी पोइ रिटायरमेंट ई कंदासीं। उस्ताद को सा ॿी का शइ कोन्हे। ऐं लास्ट क्वेश्चन, उस्ताद जेको आहे, वाहिद हिकिड़ो उस्ताद आहे जेको रिटायर थियण खां पोइ बि उनखे उस्ताद सॾियो वेंदो आहे। के बि ॿियो बि कहिड़ो बि शोबो हुजे, वज़ीर अज़म हूंदो आहे त उनखे एक्स वज़ीर अज़म सॾियो वेंदो आहे। उस्ताद खे कॾहिं साहिबका उस्ताद न सॾियो आहे। उस्ताद हूंदा आहे। मां उस्तादनि सॼनि खे इन जे ॾींहं ते, समूरनि उस्तादनि खे आलमी ॾींहं ते सॼनि खे मां सलूट पेश कयां थो। ऐं मां रिक्वेस्ट रखां थो सॼनि उस्तादनि जे लाइ, महिरबानी करे ख़ुदारा पंहिंजा ॿार सम्झी इन्हनि खे पढ़ायो, इन्हनि ते तवजा ॾियो, हिननि जे वेझो अचो, इनखे इख़लाक़ी तालीम ॾियो, दीनी तालीम ॾियो, दुनवी तालीम ॾियो। वालदाइन सम्झी हिन जो ख़्यालु रखंदो, जेतिरो तव्हां इन जो ख़्यालु रखंदो एतिरो तव्हांजो सवलो वेंदा, एतिरो तव्हांजे वेझो वेंदा ऐं घणो कुझु सिखी वेंदा इंशाअल्लाह ताला।
ताला आई शैल ट्राई माई बेस्ट इन द एंड थैंक यू सभ खां पहिरीं त सर उस्ताद जी हैसियत सां तव्हांखे मां अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे उन ते सलाम पेश कयां थो ऐं उन खां पोइ तव्हां खां हिकिड़ो सुवालु हूंदो त एज़ अ उस्ताद जेकॾहिं तव्हां स्कूल में क्लास में अचो था त तव्हांजी फीलिंग्स छा हुजे थी उस्ताद जो मक़ाम जेको आहे उहो हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे उहो जेकॾहिं तव्हां लफ़्ज़नि में बयानु करे सघो त उस्ताद जॾहिं क्लास में अचे थो ऐं ॿार उनखे जेको मक़ाम ॾियनि था उनखे जेकॾहिं तव्हां नाज़रीन जे साम्हूं रखी सघो एज़ अ उस्ताद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभ खां पहिरियां त तव्हांजो लख महिरबानी एज़ ए टीचर आलमी ॾियारे तव्हां असांखे मुबारकबाद ख़िराज तहसीन पेश कई ऐं मां बि उस्ताद हुजण जे नाते ऐं हिन टाइम बि उस्ताद हुजण जे बावजूदि बि मां पंहिंजे पाण सदाईं शागिर्दी तस्लीम कंदो आहियां ऐं अॼु जे ॾींहं ते इन मीडिया जे थ्रू मां पंहिंजे उन उस्तादनि खे जेके मूंखे पढ़ायो आहे जंहिं जेके इन जान में लाॾाण करे मां उनखे सभिनी खे ख़िराज तहसीन पेश कयां थो पियो अलाह साईं उनखे जवार रहमत जिगा था फरमाए ऐं मां हिते हिन टाइम जेको कुझु बि आहियां मां उन उस्तादनि जी बदौलत आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं रही ॻाल्हि त क्लास में उस्ताद जो मक़ाम सभ खां पहिरियों उस्ताद पंहिंजो पाण सुञाणे त मां उस्ताद आहियां त उस्ताद सां गॾु उस्ताद पंहिंजे शागिर्दनि जो रूहानी पीउ बि आहे त उन ॿारनि खे इहो न महसूसु कराइणु ॾिए त भई हीअ कोरी आहे हीअ मोची आहे हीअ ज़ात जो कड़ो आहे हीअ मेंगवाड़ आहे हीअ रईस आहे मां ओड़े सां न ॿार सभु बराबरि आहिनि बिल्कुलु पंहिंजी औलाद जीअं आहिनि उनखे हिकु जहिड़ो सम्झी करे पोइ ॿारनि जे नेचर मुताबिक़ ॿार उन असांजा भाइर बि आहिनि उनजा पुट बि आहिनि उनखे ओड़ी लेवल सां सम्झाए त जीअं ॿार उस्ताद जी हर जॻह ते हर लम्हे में हर मौक़े ते बि उहा उन इज़त सां जेको ॾिसे ऐं उस्ताद अलम त हिकु पैगम्बरी पेशो आहे जीअं तव्हां पंहिंजे सुवाल में चयो हिकु पैगम्बरी पेशो आहे त उस्ताद जो मक़ाम बि एतिरो ई बुलंद आहे उस्ताद हर जॻह ते निर्वार हूंदो आहे उस्ताद जी हर जॻह ते इज़त आहे पोइ उस्ताद रस्ते में आहे रोड ते आहे जेकॾहिं शागिर्द मिले थो उनखे उन जॻह सां ॾिसे थो पियो अल्हम्दुलिल्लाह असांजा काफ़ी शागिर्द आहिनि जेके यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में ॿाहिरनि मुल्कनि में कुझु ऑफिसर आहिनि डॉक्टर आहिनि मिलंदा आहिनि त झुकी मिलनि था पिया इहा असांजे बाहिस फ़ख्रु बाहिस इज़त जी ॻाल्हि आहे त असांजो ॿार हिन मुक़ाम ते आहे ऐं असां बि जेको आहे त फ़ख्रु महसूसु कंदा असां उन्हनि भलनि उस्तादनि जा शागिर्द आहियूं ऐं असां उनखे पैगम्बरी पेशो सम्झी असां पंहिंजो फ़र्ज़ु चङे नमूने निभायूं पंहिंजो ईअं न सोचूं त हेड मास्टर आहे असां पंहिंजो कमु कयूं फलाणो असांजे सरबराह ते कमु कयूं न पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी नेक नियत सां परफॉर्म कंदासीं त असांजा ॿार बि नेक नियत सां कमु कंदा ऐं उनखे हिलाल रोज़ी असां खाइण जी कोशिशि कंदासीं असांजा ॿार बि हिलाल ज़्यादा थींदा भलो जेको सबक़ु ॾींदा ॿियनि खे। अॼु जे ॾींहं ते सुठा उस्ताद आहिनि पढ़ाइण वारा बिल्कुलु हक़ीक़त हिन मुआशिरे में जंहिंमें तव्हां सां रहूं था कुझु अहिड़ा उस्ताद बि आहिनि जेके घर वेठे पघारूं खणनि था न ऐं उन्हनि जे लाइ तव्हां मैसेज ॾियणु चाहियो ऐं जेके ॿार स्कूलनि में नथा अचनि पेरेंट्स उन्हनि खे घर विहारी वेठा आहिनि एज़ अ टीचर उन्हनि वालिदेन लाइ ऐं उन्हनि ॿारनि लाइ ऐं अहिड़नि उस्तादनि लाइ जेके स्कूल में नथा अचनि नथा पढ़ाइनि उन्हनि जे लाइ को पैगाम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभ खां पहिरियां ई त हिन उस्तादनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां मां पंहिंजे मोहत ऐं मोहतबर उस्तादनि खे सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं उन खां बाद में अवां जेको सुवालु कयो त जेके उस्ताद घर वेठे पढ़ाइनि था वेठा पघारूं खणनि था मगर स्कूलनि में इदारनि में कोन था वञनि उन्हनि जे लाइ बहितर इहो आहे त उहो हिलाल जी रोज़ी खाइनि ऐं बहितर इहो आहे त हिलाल जेका आहे सभ खां वधीक अज़ीम आहे ऐं असीं उस्ताद ही पैगम्बरी पेशो आहे असां उनखे जेको आहे सुहिणे नमूने सां सर अंजाम ॾियूं ऐं ॿियो त वालिदैन खे असां इहो रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजे जेके ख़ासि तौरु सरकारी इदारनि में अचनि त उन्हनि जी का परघुर कोन था कनि घरां जेकॾहिं उहे निकिरी अचनि था ॿार त इहा ख़बर न आहे त उहे इदारनि में पहुचनि बि था या कोन था पहुचनि को इहा बि यानी कि उन्हनि जी का पोयूं संभाल न आहे हिते जेके गवर्नमेंट जा असां बुक्स यानी कि गवर्नमेंट मुहैया करे थी फ़क़ति ॿारनि वटि उही बुक्स आहिनि न उन्हनि खे कलम पूरी आहे न उन्हनि वटि कापियूं पूरियूं आहिनि जो उहे नोटबुक लिखण जे लाइ या इन्हनि जे लाइ उन्हनि वालिदैन खे असां रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जी परगोर लहो ऐं उन्हनि जी सार संभाल लहो त आया की उस्तादनि सां बि ऐं इदारे सां राब्ते में रहनि त जीअं उन्हनि जा ॿार जेके आहिनि कुझु न कुझु न हुअण खां बहितर आहे कुझु न कुझु पिराए सघनि।